तालके सोबोदर में काटन फैक्ट्रीज इंतजामिया पारां आबादगारनि खे फुटियुनि जो अघु घटि ॾियणु ऐं गैर क़ानूनी तौर ते फी मण ते 1 किलो खां 5 किलो ताईं गैर क़ानूनी कटौती करण वारे अमल के ख़िलाफ़ सिंध आबादगार इतिहाद ऐं GSN क़ौमी महाज जे सर ते हिंगोरजा में एहतजाजी मुज़ाहिरो करे प्रेस क्लब आॾो धरणो हयो वियो आहे। तालके सूबेदारे जूं जेकियूं फैक्ट्रियूं आहिनि उहे आबादगारनि खे ॿिन्ही हथनि सां फुरे रहियूं आहिनि। पहिरियों त ही 2 किलनि खां 5 किलनि ताणी कंतो था आणनि। सही रेट न ॾियण खिलाफ़ आहे। असीं मुतालबो कयूं था त सिंध जा आबादगार सिंध जा हारी हूअं ई तव्हांजी जेको आहे सो ग़लति पॉलिसियुनि ग़लति जेको आहे सो हिकमत अमलनि ऐं उन्हनि जी साज़िशुनि जो शिकार रहिया आहिनि। तालके सूबेदारे में जेके काटन फैक्ट्रीज़ मालिकान आहिनि उहे गठजोड़ करे ॿिन्हिनि हथनि सां हारनि ऐं आबादगारनि खे लुटनि ऐं फुरनि पिया। तालके सूबेदारे में ख़ासि करे खैरपुर ज़िले जे तालके सूबेदारे सां ज़ुल्म कयो वियो आहे। फैक्ट्री मालिकान इंतिहाई ग़लति अमल पिया कनि। हमेशह सिंधी माण्हुनि खे हिन हुकुमराननि त जेको लुटियो आहे, पर हाणे जेका रही खुई कसर आहे सा उहे फैक्ट्री मालिकान हिकिड़े माफ़िया ठाहियूं वेठा आहिनि। ख़ासि करे असांजे सिंध में इलाही सारो ज़ुल्म हले थो पियो। कंता रेटनि में नाजाइज़ियूं बेवाजिबियूं उन जे ख़िलाफ़ असां एहतजाज आहियूं त जेकॾहिं असांखे रेट मुनासिब न ॾिना विया असां अॻिते बि अञा पंहिंजो एहतजाज जो दायरो वधाईंदासीं। कैमरामैन फयाज़ शेख सां गॾु गुलाम सिंह चांग, सिंध TV न्यूज़ हिंगोरजा।